नाज़रीन, सजावल मां ख़बर ॾींदा हलूं। गोड़ाबाड़ी जे रवासी फातिमा पारहेड़ी सजावल लॻ मुड़ो बोला खान जे रवासी नौजवान मक़बूल अहमद ओटो सां सजावल जी अदालत में पसंद जो परणो करे छॾियो। तहफ़ुज़ जो मुतालबो। शादीशुदा प्रेमी जोड़े फातिमा पारहेड़ी ऐं मुड़ुसु मक़बूल अहमद ओटो सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त असां ॿिन्ही ॼणनि घरां निकिरी सजावल जी अदालत में प्यार जो परणो कयो आहे। पसंद जो परणो करण खां पोइ नारीअ जा माइट हसन पारहेड़ी, हनीफ़ पारहेड़ी, हुसैन पारहेड़ी, अब्दुल्ला पारहेड़ी, मोहम्मद रहीम पारहेड़ी, इरशाद ऐं ख़ुदाबख़्श पारहेड़ी वारा असांखे मौतमार धमकियूं ॾेई कारोकारीअ जे इल्ज़ाम हेठि क़तल करण जी साज़िश करे रहिया आहिनि। मुंहिंजे मुड़ुस ऐं संदसि माइटनि खे कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असांजी ज़िंदगी ज़हर बणियल आहे। मूंखे ऐं मुंहिंजे मुड़ुसु मक़बूल अहमद ओठो खे मुंहिंजे माइटनि मां जान जो ख़तरो आहे। उन्हनि IG सिंध, DIG हैदराबाद, SSP सजावल ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कंदे चयो त असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। रिपोर्ट अब्दुल मनान खत्री, अमल न्यूज़ सजावल।